नाज़रीन, मोहनजो दड़ो भरिसां ॻोठ वॾी वहणीअ में गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल में सालियानी एवार्ड तक़रीब थी गुज़री। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे ग़ुलाम मुस्तफ़ा झतियाल। मोहनजो दड़ो भरिसां ॻोठ वॾी वणीअ जे गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल में सालियानी एवार्ड तक़रीब थी, जंहिंमें डायरेक्टर कम्युनिटी कॉलेजिस स्कूल IBA सखर नूर हुसैन शर, DO तालीम लाड़काणो अख्तर हुसैन कोरेजो, पब्लिक स्कूल जो प्रिंसिपल नज़ीर हुसैन चांग ऐं ॿियनि शिरकत कई। जॾहिं त स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि टेबलोज़ ऐं खाका पेश कया। उन मौक़े ते डायरेक्टर कम्युनिटी कॉलेजिस स्कूल IBA सखर नूर हुसैन शर, DO एजुकेशन लाड़काणो अख्तर हुसैन कोरेजो, प्रिंसिपल पब्लिक स्कूल लाड़काणो नज़ीर हुसैन चांग आवा न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जा उस्ताद तमामु सुठो परफॉर्म कनि पिया ऐं ॿारनि जा टेबलो ऐं उन्हनि जी परफॉर्मेंस तव्हांजी ॾिठी, इहा तमामु सुठी लेवल ते तमामु सुठो कमु कनि था। ऐं मां सम्झां थो त वधीक जेकॾहिं कम्यूनिटी जो ताउन जेको आहे, मिसाली ताउन आहे इहो जेकॾहिं कंटिन्यू रहियो त हिन स्कूल जा ॿार इंशाअल्लाह पूरे मुल्क में पंहिंजो नालो रोशन कंदा। असांजी पब्लिक जी हमेशह गवर्नमेंट ॾे इहा ई शिकायत रही आहे त असांखे मयारी तइलीम जा मौक़ा घटि पिया मिलनि। इदारा असांजा उहे मयारी इदारा न आहिनि जिनमें वेल इंफ्रास्ट्रक्चर हुजे, सुठा उस्ताद हुजनि, अहिड़ा मौक़ा घटि आहिनि। त गवर्नमेंट उहा आवाम जे दर ते वञी सहूलियत हिकिड़ी मुहैया कई आहे। हेॾा वॾा आर्ट ऑफ स्टेट बिल्डिंग्स ठाहे करे हिकिड़ा मयारी उस्ताद चूंडे इदारनि में ॾिना आहिनि। हाणे मां सम्झां थो त असां पब्लिक ते डिपेंड थो करे त असां हिननि इदारनि खे केतिरो पंहिंजो सम्झूं था, केतिरी हिननि खे ओनरशिप ॾियूं था ऐं केतिरो असां हिन इदारनि जे उस्तादनि सां सहकार कयूं था, जीअं उहे वधि खां वधि अञा अॻिते वधी करे पंहिंजे औलाद वांगुरु हिन शागिर्द खे सम्झी करे मयारी तइलीम ॾियनि। होॾा सालियाने तक़रीब में स्कूल जे शागिर्दनि बि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां पंहिंजे स्कूल में बहितरीन तालीम पिराए रहिया आहियूं। जॾहिं त सुठी तालीम पिराइण ते स्कूल में पोज़ीशन हासिल करण ते असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। तमामु घणी ख़ुशी थी आहे त असांजे प्रोग्राम कयो स्कूल में। असां ॾाढा शुक्रगुज़ार IBA यूनिवर्सिटी जा कि असांखे स्कूल ॾिना ऐं उस्ताद ॾिना जैसे पढ़ाई तमामु सुठी सुठे नमूने सां थी रही आहे। ऐं असांखे अॼु प्रोग्राम थी रहिया आहिनि, इहे प्रोग्राम थींदा आहिनि। फर्स्ट पोजीशन, सेकंड पोजीशन, थर्ड पोजीशन खे अवार्ड मिलिया आहिनि ऐं असां सभिनी शागिर्दनि टेबला तक़रीरूं पेश कया आहिनि। असांखे तमामु मज़ो आयो आहे। असांजे ॿारनि पोजीशन खई आहियूं ऐं असांखे तमामु सुठो लॻ रहियो आहे। जॾहिं त सालियानी एवार्ड तक़रीब जे मौक़े ते स्कूल जे उस्तादनि, शागिर्दनि ऐं संदनि वालिदैन खे बि शील्डूं ऐं ॿिया इनाम ॾिना विया। कैमरामैन मदनी झतियाल सां गॾु रिपोर्ट ग़ुलाम मुस्तफ़ा झतियाल, आवाज़ न्यूज़, मोहनजो दड़ो।